चेयरमैन बिलावल सरदार जो चवण आहे त आईनी अदालत शहीद राणी जो वाइदो हुयो, हू वज़ीर आज़म नाहे, वफ़ाक़ काबीना जो हिस्सो भी नाहे। शहीद राणी जो वाइदो पूरो करे रहियो आहे। शहीद राणी जे मंशूर में 73 वारे आईन खे बहाल कयो शामिल कयो हुई। चूंड मंशूर में शहीद राणी जो हिकु वाइदो आईनी अदालत भी हुयो। अदालतुनि जो कमु आमिर जो रस्तो रोकणो हुयो, पर अदालतुनि आमिर जो साथ ॾिनो। हुननि सूबाई असेंबलियुनि ज़रिए 1 यूनिट टोड़ियो ऐं 18 तरमीम ज़रिए सॻियुनि खे बि हक़ ॾियारिया विया। साज़कार सां साने खे 17 साल मुकमल थिया ते हैदराबाद में बीबीअ जो जलसो, हर पासे जिए मोटो ऐं ज़िंदा है ज़िंदा बीबी जे नारनि जी ॿुध। आईनी केसनि जी ॿुधणीअ लाइ ख़ासि बेंच क़ाइमु कई वेंदी। सुप्रीम कोर्ट जे 3 सीनियर तरीन जज मां हिक खे चीफ जस्टिस मुक़ररु कयो वेंदो। चीफ जस्टिस जी मुक़ररी ख़ासि पार्लियामानी कमेटी जी सिफ़ारिश ते कई वेंदी। पार्लियामानी कमेटी आईनी तरमीम जे मुसविदे जी मंज़ूरी ॾेई छॾी। वफ़ाक़ी काबीना जे इजलास में मुसविदे जी मंज़ूरी नथी थी सघे। सुभाणे ॿीहर इजलास तलब जुडिशियल कमीशन आईनी बेंचुनि ऐं जजनि जे अंग बाबति फ़ैसिलो कंदी। आईनी बेंच में जेतिरो मुमकिन थी सघियो सूबे मां बराबरी जे बुनियाद ते जज मुक़ररु कया वेंदा। पाण मुरादो नोटिस वठण जो अख़्तियार भी आईनी बेंचुनि वटि हूंदो। आर्टिकल 185 तहत आईन जी जा केस आईनी बेंचुनि जे दायरे में ईंदा। समुंड पार पाकिस्तानी शहरनि खे चूंडुनि में हिसो वठण जी इजाज़त ॾियण ते इतफ़ाक़। ख़ुशी शाद चवण आहे त आईनी तरमीम जो मुसविदो इतफ़ाक़ राय सां मंज़ूर कयो वियो आहे। वफ़ाक़ी काबीना जे इजलास मां मंज़ूरी खां पोइ मुसविदो पार्लियामेंट में पेश कयो वेंदो। सेनेटर इरफान सिद्दीकी जो चवण आहे त आईनी तरमीम जे मुसविदे जी मंज़ूरी वॾी कामयाबी आहे। मीसाक जमहूरियत जो अणपूरो वाइदो पूरो करे रहिया आहियूं। पीपी मुस्लिम लीग नून ऐं जेयूआई में आईनी मुसविदे ते इतफ़ाक़ आहे। आईनी तरमीम जो मुसविदो पंहिंजी ताक़त सां पार्लियामेंट मां मंज़ूर कराईंदासीं। मौलाना फज़लुर रहमान जा मुतालबा सुभाणे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॻियां रखंदासीं। उमीद आहे त वज़ीर आज़म पंहिंजे वाइदनि ते अमल कंदो। सभिनी खे जमहूरियत जी मज़बूती लाइ अमल करणु घुर्जे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी। सुप्रीम कोर्ट जे अक्सरियती जजनि मख़सूस सीटुनि बाबति नई वज़ाहत जारी करे छॾी। वज़ाहत में चयो वियो आहे त इलेक्शन एक्ट में तरमीम सां 12 जुलाई जो फ़ैसिलो ख़त्म न थी सघे। इलेक्शन कमीशन सुप्रीम कोर्ट जे हुक्मनि ते अमल करण जी पाबंदी आहे। इलेक्शन एक्ट में तरमीम माज़ीअ खां लागू न थींदी। ॿी वज़ाहत इलेक्शन कमीशन जे घुरण ते जारी कई वई आहे। इलेक्शन कमीशन मख़सूस सीटुनि बाबति क़तई फ़ैसिलो न करे सघी। सलाह मशवरा जारी रखण जो फ़ैसिलो कानूनी टीम इलेक्शन एक्ट ते अमल करण जी क़तई तजवीज़ ॾेई छॾी। कानूनी टीम जो चवणु आहे त इलेक्शन एक्ट में तरमीम खां पोइ सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी का बि हैसियत नाहे। पार्लियामेंट मां मंज़ूर कानून ते अमल करणु लाज़मी आहे।